अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब में दोस्तों हाणे ॾिसंदो त मलूक वारो मसइलो वधंदो ऐं ओॾां हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे ॿिन्ही वटि बराबरि माण्हू अची विया आहिनि छो त राइज़न वारे वटि सोढल ऐं आलमगीर क़ैद आहिनि ऐं होॾां वरी कूंज ऐं मलूक वारो मसइलो ऐं हू हाणे बराबरी ते अदला बदली कंदा अहिड़े हिसाब सां मुराद बि होशियारु आहे त मतां ॿियो मुंहिंजो माण्हू को राइज़न वारा गिरफ़्तार करे वञनि छो त मुराद सां जंहिं टाइम मुलाक़ात करणु वियो हुयो राइज़न उन टाइम पोयों पीरल ऐं अली गुल जेको अली ख़ान जेको आहे होॾो खणी आहे मलूक खे कुटको ॾेई ऐं जुमे ॿुधायो राइज़न वारनि खे त गधा वांगुरु कुटियो अथनि जीअं गधा पतन ते कुटिबो आहे मलूक खे ईअं कुटियो आहे अली ख़ान ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हाणे शाहनवाज़ खान जा माण्हू बि फेल थी चुका आहिनि वरी ॿीहर हमिलो करणु वेंदा हुनजे घर ऐं जेको आहे शाहनवाज़ खान जे चवण ते लेकिन उते बि ॿीहर बि मुराद खे उहो न मारे सघंदा नाकाम थी वेंदा ऐं हाणे जेका इहा छोकिरी आहे कूंज हिननि जे हुन खां क़ैद मां भॼी वेंदी सोढल पोइ कूड़ो थी वेंदो सोढल चवंदो मूं वटि त हुई अला काॾे भॼी वई लेकिन मुराद वारा मञंदा ई कोन सॉरी राइज़न वारा मञंदा ई कोन मुराद सोढल चवंदो मूंखे तूं क़ैद करे छॾियो पोयों छोकिरी भॼी वई तमामु जल्दी इहा छोकिरी कूंज जेका हितां क़ैद मां निकिरी वेंदी ऐं कंहिं ॿी जाइ ते वञी रहंदी वॾो मसइलो वधंदो पोइ